कंडियारो एन 205 ते आज़ाद उम्मीदवार गुल हसन मशहूरी चयो आहे त 50 सालनि खां असांजी तक अवाम जा हक़ न ग़ज़ब कया विया आहिनि। तक जी अवाम बि यारो मददगार बणियल आहे। अवाम जी तकलीफ़ खे ॾिसी हू सियासत में लथो आहे ऐं पहिरियों भेरो अवाम जी ख़िदमत करण लाइ एन 205 ते चूंड विढ़ी रहियो आहे। खेसि वोट ॾेई कामयाब कयो वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन कंडियारो शहर जे कलतापुर वारे इलाइक़े में इलेक्शन कैंप क़ाइमु करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। गुल हसन मशहूरी जो चवणु हो त मां तक जी अवाम जी ख़िदमत करण लाइ चूंड विढ़ी रहियो आहियां। तक जो अवाम भरपूर मोट ॾेई रहियो आहे। हुन जो चवणु हो त मां अवामी ख़िदमत ख़ातिर सियासत में पेर पातो आहे। मूं अॻु बि मिसकिन माण्हुनि जी वसाहर ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि कंदो रहंदुसि। जिते वर्क ते वञी रहियो आहियां उते अवाम वॾो इस्तक़बाल करे यकीन ॾियारे रही आहे। अवाम जो साथ ॾिसी यकीन थी वियो आहे त 8 फेबरवरी मुंहिंजी कामयाबी जो ॾींहुं हूंदो। हिन तक जी अवाम खे अपील कई त खेसि वोट ॾेई कामयाब कयो वञे। हू कामयाब थी एन 205 जी अवाम जी भरपूर ख़िदमत कंदो। इन मौक़े ते इमदाद चांग, वाजिद अब्बासी, सईद गोपांग, अमजद मशहूरी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। हुन आज़ाद उम्मीदवार गुल हसन मशहूरी जो कंडियारो पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। रैली जी सूरत में खेसि कंडियारो जे कलतापुर वारे इलाइक़े में आंदो वियो ऐं मथसि गुल निशावर कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।